अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया कराची मां। कराची जे इलाइक़े लियारी में दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। शहीद एहलकार दिलशाद अली जी जनाज़े नमाज़ पाकिस्तान रेंजर्स हेडक्वार्टर में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में घरू सेक्रेटरी, DG रेंजर्स, IG सिंध रेंजर्स ऐं पुलिस जे आला ऑफिसरनि जी भी शिरकत। गुज़िरियल ॾींहुं लियारी जे इलाइक़े बहार कॉलोनी में स्नैप चेकिंग दौरान दिलशाद अली शहीद थी वियो हो। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कराची जे इलाइक़े लियारी में दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहीद एहलकार दिलशाद अली जी जनाज़े नमाज़ पाकिस्तान रेंजर्स हेडक्वार्टर में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में घरू सेक्रेटरी, DG रेंजर्स, IG सिंध रेंजर्स ऐं पुलिस जे आला ऑफिसरनि भी शिरकत कई। गुज़िरियल ॾींहुं बहार कॉलोनी में स्नैप चेकिंग दौरान दिलशाद अली शहीद थी वियो हुयो। लियारी में दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कराची जे लियारी वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहीद एहलकार दिलशाद अली जी जनाज़े नमाज़ पाकिस्तान रेंजर्स हेडक्वार्टर में अदा कई वई। शहीद एहलकार दिलशाद अली जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, कराची जे लियारी वारे इलाइक़े बहार कॉलोनी में अलफला चौक ते दहशतगर्दनि पारां फायरिंग के नतीजे में शहीद थींदड़ जेको रेंजर्स एहलकार हुयो उनजी नमाज़ जनाज़ा अदा कई वई आहे। शहीद रेंजर्स एहलकार नायक दिलशाद जी जनाज़े नमाज़ खां पोइ जेको आहे उनजो जेको माण्हू आहे उहो अबाणे ॻोठ ॾे मोकिलियो वियो आहे। ॿिए तरफ़ DG रेंजर्स जो चवणो आहे त जेकी रेंजर्स एहलकार आहिनि पाकिस्तान में अमुन जे लाइ बिलख़ुसूस जेको आहे कराची जे अमुन लाइ पंहिंजूं कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। हिन इहो बि चयो आहे त 152 जेके अफ़सरान रेंजर नौजवान पंहिंजनि ड्यूटियुनि दौरान जेको आहे पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश करे चुका आहिनि। हिन जो चवणो आहे त जेके रेंजर्स जा नौजवान आहिनि उन्हनि जा हौसला हींअर बि बुलंद आहिनि ऐं दहशतगर्दनि सां जमी करे मुक़ाबिलो कंदासीं। ठीकु आहे आमिर सुप्रो, वॾी महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ।